अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम गुड मॉर्निंग कल्याण सां गॾु मां आहियां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सिंध में मुख़्तलिफ़ हवालनि सां माण्हू कमकार कंदा रहनि था ऐं हिकिड़ा अहिड़ा कम हूंदा आहिनि जेके विरहाइण सां अञा वधंदा आहिनि। जीअं तइलीम आहे, तव्हां विरहाईंदो त उहा वधंदी, ऐं जीअं ॿिया अहिड़ा कम आहिनि, तव्हां ख़ैर ख़ैरात कंदो त उन सां तव्हांजो रोज़ी रिज़्क़ में बरकत पवंदी। अहिड़े नमूने सां सुबुह सां माण्हू जॾहिं सवेर उथे थो त सवेर उथण खां पोइ जेको सो ज़िक्र करे थो ऐं ज़िक्र खां पोइ पंहिंजे कमनि कारियुनि ते वञे थो। सॼो ॾींहुं माण्हू जो जेको ॾाढो सुठो गुज़रे थो। अॼु ई सुबुह जो पहर आहे ऐं सुबुह जे पहर में माण्हू जॾहिं निंड मां उथी पंहिंजे कमनि कारियुनि सां वञनि था त उहे ॾाढा पाण खे ख़ुशगवार माहौल में महसूसु कनि था। सुबुह जो पहर थधाइण जो पहर हूंदो आहे ऐं थधी मौसम जेका हैदराबाद जी आहे उन में मुख़्तलिफ़ हवालनि सां जेके आहिनि सो सवेर जेके आहिनि पखी पखण सवेर उथनि था ऐं सवेर उथी मिठियूं लातियूं लवनि था। उनखां पोइ माण्हू जेके आहिनि ज़िक्र इलाही करण खां पोइ पंहिंजे कमनि कारियुनि सां वञनि था। त अॼु असांजे हिन गुड मॉर्निंग कल्याण में सुबुह सां असांजो हिकिड़ो अहम शख़्सियत हिकिड़ी महिमान जेका आहे उहा असांजे स्टूडियो में मौजूदु आहे ऐं सिंध जा नामियारा शाइर आहिनि ऐं सिंध जा सुठा बैंकर आहिनि ऐं तमामु सुठी ज़हनियत रखंदड़ इल्मु अदब वारा माण्हू आहिनि ऐं असांजे स्टूडियो में अॼु मौजूदु आहिनि। असां उन्हनि खां इन सॼी सूरत हाल बाबति पुछंदासीं त उन्हनि जो सुबुह खां वठी राति ताईं इहो वक़्तु कीअं गुज़रे थो। सो असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि आशिक़ हालाई साहिबु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। महिरबानी साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं तव्हांजी शख़्सियत इलाही नरम मिज़ाज ऐं बाज़ारी शख़्सियत आहे ऐं तव्हां यकीनन सुबुह सां उथो था त सॼे ॾींहं में तव्हां पंहिंजे औलाद सां पंहिंजे दोस्तनि सां जेतिरो ज़िक्र कयो था, तव्हां हिकिड़ो नरम लहजे सां ॻाल्हाईंदड़ आहियो, हिकिड़ो धीमो लहजो आहे तव्हांजो ऐं तव्हांजो ॾाढो गुफ़्तगू जेका आहे उहा वणंदड़ हूंदी आहे। त तव्हां सुबुह सां असांजे हिन गुड मॉर्निंग कल्याण में आया हो त कीअं महसूसु कयो था? साईं, सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी जो नक़ाबिल सम्झो, तव्हां पंहिंजे सुठे हिकिड़े प्रोग्राम कल्याण में मूंखे मुदऊ कयो। आउं सम्झां थो त सुबुह जो हिकिड़ो वक़्तु अहिड़ो हूंदो आहे ऐं जंहिंजो ज़िक्र क़ुर शरीफ़ में ख़ुसूसन फजर जो ऐं असर जो। सो आउं सम्झां थो त फजर जो उथणु हिकिड़ी ख़ुदा जी करम नवाज़ी आहे। हुन में पखी पखण ऐं हर जीवत हर साह वारो जेको उथे थो त आउं सम्झां थो त अलाह जी उते बाज आहे। अच्छा, तव्हां असांखे इहो ॿुधाईंदा त तव्हां जंहिं खिते सां तालुक़ु रखो था ऐं या जंहिं इलाइक़े सां तालुक़ु रखो था, तव्हांजो उते नंढपणु गुज़रियो, बुनियादी तइलीम तव्हां किथां हासिलु कई ऐं पोइ तव्हां अॻिते हायर तइलीम जेका आहे उहा किथां हासिलु कई? सर, मुंहिंजो तइलुक़ु मटियारी ज़िले जे हिकु ॻोठ हाला पुराणा सां तइलुक़ु आहे। हाला नवां हुनखे 2 किलोमीटर खे वेझो आहे। मुंहिंजी बुनियादी तइलीम मैट्रिक ताईं हाला पुराणा मां थी, इंटर हाला कॉलेज मां थी। उनखां पोइ वरी महिराणी यूनिवर्सिटी में उते इंजीनियरिंग पास कई। उनखां पोइ MA इकोनॉमिक्स, पोइ LLB। उन तइलीम खां पोइ वरी आउं पाकिस्तान जो हिकिड़ो इदारो आहे इंडस्ट्रियल डेवलपमेंट बैंक ऑफ पाकिस्तान, उन में मुलाज़मत सां रहियुसि। 34 सालनि ताईं उते रहियासीं। पोइ हिकु ऑफिसर खां वठी वाइस प्रेसिडेंट ताईं उते पंहिंजो टाइम ख़ैर जो इज़त सां हिमत सां उते ख़ैर जो सर अंजाम ॾिनो। अच्छा, तव्हां तइलीम पिराइण दौरान तव्हांजा के दोस्त ठहिया हूंदा या जवानी में के तव्हां सोशल कम कया हूंदा, उहे तव्हांखे कुझु यादि आहिनि? बिल्कुलु। असां जंहिं खिते में हाला पुराण में रहंदासीं उहो इल्मी अदबी शहर आहे ऐं पर सॼो ज़िलो त हुन में इल्म जा अदब जा सकाफ़त जा रंग आहिनि। त उते असांजे अदबी माहौल में असांजी हाला में मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं अदबी हुयूं, ख़ुसूसन बस बेतालबुल मौला, त उन सां जुड़ियल रहियासीं। ऐं 5 सालनि जो बुनियादी प्रेसिडेंट रहियो हुउसि। त हुन में सिंध पाकिस्तान लेवल जा वॾा नामियारा शाइर यानी हज़रत मखदूम तालबुल मौला जे सरबराही में इमदाद हुसैनी साहिब मरहूम, उहे उस्ताद बुखारी, एहसनुल हाशिमी या वॾे लेवल ते जेके ईंदा हुआ ऐं तर जा उते जा सुठा शाइर साकी हालाई, ग़ुलाम हालाई, सोज़ हालाई, सलीम हालाई ऐं मंसूर वैरागी साहब या इन सभिनी सां जेको सो उते उन अंजुमन में ख़ैर जो रहियो माण्हू, त उन्हनि खां ॿुधणु सिखणु पिराइण में
मूंखे हौसलो मिलियो। उन खां पोइ इहा अदबी जेके रंग में पोइ शाइरीअ जी इब्तिदा इंटर खां पोइ मूं कई बाक़ाइदगी सां। अच्छा, शाइरी करण जो शौक़ु तव्हांखे कीअं जाॻियो? जीअं त मुंहिंजो उस्ताद सोज़ हालाई हो, उन सां घणी बैठक थींदी हुई त हू हिकु तमामु वॾो शाइर हो, त उनखे ॾिसी थोरो जुनून जोश जाॻियो। पोइ कुझु लिखण जे करे पोइ उनखां जॾहिं इस्लाह कराईंदो त हू हिमत अफ़ज़ाई बि कंदो। इन सां इहो सिलसिलो पंहिंजो जुड़ी पियो ऐं पोइ शाइरी बाक़ाइदगी सां कई हुते मुख़्तलिफ़ मुशाइरनि में, मुख़्तलिफ़ रेडियो प्रोग्रामनि में। इन तरीक़े सां इहो सिलसिलो जारी रहियो आहे। अच्छा, हिकिड़ो त शाइर माण्हू, वरी ऑफिसर माण्हू, वरी जेको नौकिरी बि हुजे, वरी शाइरी बि हुजे, त इन समूरी तव्हांजी जेकी शाइरी नौकिरी दौरान घर वारनि खे तव्हांजी शाइरी पसंदि आहे या उहे चवंदा आहिनि बसि शाइरी कम जी न आहे, हिनखे न कयो? बहरहाल मूं कोशिशि कई त जंहिं बि माण्हू शुबे सां मुंसलिक आहे उन सां इंसाफ़ कजे। त मूं ते कॾहिं दफ़्तरी माहौल जो यानी उन में मदाख़लत या उन जो बोझ मुंहिंजे अदब ते न थियो, या अदब जे करे मूं पंहिंजे हुन नौकिरीअ ते या घर ते हर हिक खे मूं कोशिशि कई त टाइम ॾींदो रहे माण्हू। इहो सिलसिलो इन करे ई बैलेंस तरीक़े सां, मुतवाज़िन तरीक़े सां, ख़ुशि सुलूबी सां तय थींदो रहियो। अच्छा, तव्हांजे इलाइक़े जा माण्हू जेके आहिनि तक़रीबन उहे वकालत शोबे सां लाॻापियल आहिनि। ख़ैर तव्हांजे ख़ुदि तव्हांजे ख़ानदान जा बि केतिरा ई माण्हू असां ॾिठा आहिनि उहे वकालत जे शोबे सां तालुक़ु रखनि था। त तव्हांखे इन पासे शाइरी तरफ़ ऐं बैंक तरफ़ तव्हांजो ख़्यालु कीअं आयो? छा आहे जो मुंहिंजी जेका ग्रेजुएशन इंजीनियरिंग में हुई, उन खां पोइ MA इकॉनॉमिक्स खां पोइ LLB इन जो असरु इहो थियो त मुंहिंजे ख़ानदान में तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त काफ़ी असांजा एडवोकेट्स वग़ैरह उन पेशे सां मुंसलिक आहिनि। त मूंखे बि चयूं त तव्हां बि उन में जेको सो पोइ उहा LLB पास कई ऐं पोइ आउं एनरोल बि थियुसि लोअर कोर्ट में ऐं हिन वक़्तु हाई कोर्ट जे लाइ एनरोलमेंट जे लाइ आउं आहियां उमेदवार। अच्छा, तव्हांजी शाइरी इलाही मक़बूल बि वई आहे। तव्हां कहिड़नि कहिड़नि फ़नकारनि तव्हांखे ॻायो आहे? इहा ख़ासि अलाह जी करम नवाज़ी आहे। सभु शाइर सुठा आहिनि, ईअं चइजे त हीउ शाइर नंढो आहे वॾो आहे, सभु शाइर हिकु जहिड़ा आहिनि। पर आउं सम्झां थो त आउं ख़ुशनसीबु आहियां त मुंहिंजे शाइरीअ खे सिंध जे तक़रीबन सुठनि सुठनि ऐं घणनि फ़नकारनि ॻायो आहे, जंहिंमें उस्ताद जुमन खां वठी अंबर महक, दीबा सहर, सज्जाद यूसुफ, तामीर हुसैन, ज़ामिन अली, जेको असांजो अली मुराद जतोई साहिबु। उन में छा आहे जो या त हुन जी महिरबानी जो बि ज़रूरु आहे, पर उन में शाइरीअ जी जेका बयान जो अंदाज़ आहे, तसलसल आहे, उन में थोरो मुंहिंजे ख़्याल में त बहितरी आहे, सादा लफ़्ज़ आहिनि ऐं पंहिंजे तख़यल जो मूं कोशिशि कई आहे त उन सां निबाह करे सघिजे। अच्छा, तव्हां उन मां मुतमिन आहियो जेका तव्हां पाण शाइरी कई आहे? असुल छा आहे जो शाइरी को अहिड़ो को आर्ट कोन्हे जो माण्हू पेन खणी उनखे तख़लीक़ करे। आउं सम्झां थो त जेका शइ आमद थींदी आहे उन जो वॾो अमल दख़ल हूंदो आहे। तंहिंजे करे आउं कोशिशि कंदो आहियां त हालात खे ॾिसी पोइ उन हालात में शाइरीअ में मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि। इश्क जो बि आहे, मोहबत जो बि आहे, पंहिंजो मज़हबी पहलू बि आहे, इनक़िलाबी बि आहे, समाजी बि आहे। पोइ उन कैफ़ियत जो असरु थिए थो हिकु शाइर ते। पोइ हालात मुताबिक़ कोशिशि कई आहे त आउं उन सां निबाह करे सघां। अच्छा, तव्हांजा के किताब बि आयल हूंदा, शाइरी कई आहे त कुझु किताब तव्हांजा मार्केट में आया आहिनि शाइरी जा? मुंहिंजो हिकिड़ो किताबु आयल आहे, आशिक़ जो इज़हार, जंहिंजी मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में 2010 में महूरत थी हुई ऐं साॻे किताब जी 2013 में न्यू दिल्ली इंडिया में बि महूरत थी हुई ऐं उते उन किताब जे हवाले सां मूंसां शाम बि मिलायो, जंहिंमें हिंद सिंध जा जेके तमामु
वॾा नाला आहिनि, हीरो ठाकुर, लक्ष्मण कुमल भाटिया, इन यानी हैसियत जूं जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि मूंखे उते इंतिहाई इज़त ऐं हिमत अफ़ज़ाई ॾिनी। अच्छा, तव्हां जीअं ॻाल्हि कई त तव्हां शाइरी बि कयो था, त इन हवाले सां तव्हांजा किताब, हिकिड़ो किताबु मार्केट में आयल आहे, तव्हां इन हिकिड़े किताब जेतिरी शाइरी कई आहे या अञा केतिरनि किताबनि जो मवादु तव्हां वटि मौजूदु आहे? अञा मूं वटि 2 किताबनि जो आहे। हिकिड़ो किताबु त अञा बि कंपोज़िंग थी प्रेस में पियो आहे, ऐं ॿियो बि मुंहिंजो इहो सिलसिलो रुकियल न आहे। ऐं पंहिंजे कलम खे जारी सारी रखी जेको बि आहे ऐं उहा तख़लीक़ जारी रखां पियो, पर इंशाअल्लाह ॿियो किताबु मुंहिंजो जल्दी मंज़र ते ईंदो। इहे आशिक़ जेको आहे तव्हांजो तख़ल्लुस आहे या असुलु नालो तव्हांजो आशिक़ आहे? नालो मुंहिंजो आशिक़ हुसैन आहे। अदबी दुनिया में आशिक़ हलाई जे नाले सां, छाकाणि जो आउं भले हैदराबाद रहां या कराची रहां, जिते जी ख़मीर, जिते जो माण्हू जो वजूदु आहे उन सां शनाख़्त थिए त वधीक बहितर आहे। अच्छा, तव्हांजो नालो आशिक़ आहे त तव्हांजी तबियत बि आशिक़ाना आहे, ऐं तव्हां माना शाइरी कयो था, उहा उन में बि रोमांस आहे। तव्हां रोमांस खे केतिरो पसंदि कंदा आहियो? छो जो शाइरी में रोमांस जो हिकिड़ो अमल दख़ल आहे। पोइ उहो मजाज़ी इश्क़ हुजे, कंहिं माण्हूअ सां हुजे, भाउ सां हुजे, भेण सां हुजे, ऐं अलाह सां इश्क़, महबूब सां, पंतनि पाक सां, गुलनि सां, फुलनि सां, काइनात जे हर सुहिणी तख़लीक़ सां इश्क़ जेको माण्हू करे थो, त आउं सम्झां थो इश्क़ जे ज़िमरे में आहे। तव्हां केतिरा इश्क़ कया हुआ हिन वक़्त ताईं? असां हिकिड़ो आहे त अल मजाज़ कंतरतुन अला हक़ीक़त, असांजो जेको हक़ीक़त आहे सा मजाज़ ते आहे मबनी। सो ज़माने में जेका बि सुठी शइ लॻी आहे उनखे पसंदि कयो आहे। पोइ बहार जी मौसम आहे त असां गुलनि फुलनि जो बि ज़िक्र कयूं था। जेकॾहिं का सुहिणी शख़्सियत तख़लीक़ उन्हनि में बि जेको सो उनजे लबनि ते, हुनजे गलनि ते, हुनजे रुख़सार ते माण्हू उनजो ज़िक्र करे ऐं न करे त या बि नाइंसाफ़ी आहे। सही। अच्छा, हाणे तव्हां असांखे ॾिसो त शाइर माण्हू आहे त शाइर ज़रूरु झुंगारींदो बि आहे, जीअं फ़नकार खे झुंगारे माण्हू ॿुधाईंदो आहे, त तव्हां कॾहिं पंहिंजे हिसाब सां झुंगारियो आहे या उनखे कॾहिं झुंगारे ॿुधायो? अॼु असांखे नाज़रीन खे असांखे झुंगारे ॿुधायो त तव्हांजो कलाम जेको तव्हांखे यादि हुजे उहो तव्हांखे तरनम में ॿुधायो असांखे। इहा मुंहिंजे लाइ त ख़ुशि नसीबी थींदी त आउं ॻायां बि। अच्छा, पर इन शइ खां आउं छा निबाह न करे सघंदुसि, इंसाफ़ न करे सघंदुसि। ईअं तरनम जीअं माण्हू गुनगुनाईंदो आहे, ज़रूरी थोरी आहे त माण्हू त सफ़ा फ़नकार वांगुरु ॻाए, गुनगुनाए माण्हू ॿुधाईंदो आहे। ज़माने ते 2 लाइनियूं हिकिड़ियूं आहिनि। दुनिया सियाणी माण्हू सियाणा, दुनिया सियाणी माण्हू सियाणा, पंहिंजा साॻिया हाल पुराणा। दुनिया सियाणी माण्हू सियाणा, आस जा दीप जलायुमि जेकी, आस जा दीप जलायुमि जेकी, तेज़ हवा में ॼाण उजाणा, पंहिंजा साॻिया हाल पुराणा। ज़बरदस्त। तव्हांजो माना इहो आहे त तव्हां जेकी शाइरी कयो था इहा धुनुनि ते कंदा आहियो या इहो धुन पाण ठाहींदा आहियो? न सर, आउं धुन पाण न ठाहींदो आहे, इहो मौसीकार उन सां इंसाफ़ कंदो आहे। शाइरी कंदा आहियो? न, असां पंहिंजो ग़ज़ल, काफ़िया, बैत, रुबाइया, मुसदिस आहे, दोहो आहे, उन हिसाब सां उनजो जेको फॉर्मेट आहे उन मुताबिक़ असां हुन सां इहो ख़ैर जो तख़लीक़ कंदा आहियूं। अच्छा, तव्हां त पंहिंजे हिसाब सां फ़नकारनि खे पंहिंजो धुन पाण ठाहींदा आहिनि ऐं ॾींदा आहिनि। बिल्कुलु। त उहा तव्हांखे कीअं लॻंदी आहे त तव्हां जंहिं अंदाज़ सां शाइरी कई आहे त उहा धुन उन सां मैच थिए पई ऐं तव्हांखे पसंदि अचे पई? उहा छा आहे जो हर हिक जो पंहिंजो शुबो आहे। ऐं यानी कंहिं गुलूकार या मौसीकार जो हिसो जेको आहे या उनजो कमु नथो करे सघां, या इहो बि शर्त न आहे त उहो फ़नकार उहो शाइरी करे। हर हिक जो जीअं गानो ठहे थो त उन में
मौसीकार जो बि कमु आहे, म्यूज़िशन जो बि कमु आहे, शाइर जो बि आहे, हर हिक जो पंहिंजो हिसो आहे। पोइ सभ जो जॾहिं इहो संगम थिए थो त का शइ वजूद में अचे थी। सही। आशिक़ साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे हिन गुड मॉर्निंग प्रोग्राम में आया ऐं असांखे सुबुह जो जेको पहिरा हुन में तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां कयूं, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हां अॼु असांखे एतिरो टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजे शाइर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि इहो चवणु हुयो त हू जेके शाइरी आहे उहा इश्क खां सवाइ थी कोन थी सघे, छाकाणि त जंहिं माण्हू खे इश्क लॻंदो आहे उहा शाइरी कुदरती तौर ते उन वटि अलाम थींदी आहे, उहा शाइरी थींदी वेंदी आहे ऐं शाइरी जूं धुनूं बि पाण ठहंदी वेंदियूं आहिनि। अहिड़े नमूने सां संदन शाइरी जेका आहे जॾहिं फ़नकार ॻाए थो त उनखे अञा चारि चंड लॻी वञनि था ऐं इहा शाइरी जो सिलसिलो जेको आहे उहो कंहिं उमिरि जी हद ताईं महदूद नथो रहे, पर उहा शाइरी जवानी खां वठी शुरू करे थो माण्हू, पोइ ॿुढ़ापे ताईं उहा शाइरी जेका हलंदी रहे थी। अहिड़े तरीक़े सां असांजा केतिरा ई शाइर आहिनि, झूना शाइर थी विया, पर झूने शाइर हूंदे बि हू जेको हुनजी शाइरी में जेके आहिनि जज़्बात जवान हुजनि था ऐं शाइरी उहा वधीक बहितर हुजे थी जंहिंमें समाज लाइ को पैगाम हुजे थो, समाज लाइ को मस्बत राय हुजे थी। उहा शाइरी जेका आहे सो सुठी मोट ॾिए थी ऐं मुआशिरे खे तब्दील करण में पंहिंजो किरदारु अदा करे थी। इन सां ई पंहिंजे मेज़बान गुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं नए महिमान सां गॾु, वरी नए ॾींहं वारे जे सुबुह सां गुड मॉर्निंग कल्याण में। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।